को आरज़ू ऐं तकलीफ़ थी वञे समझो तो न बच्चे ला मुझे करीम रब जन्नत जा मिड़ई दर खोले छॾिया। अबे अम्मा के कुराड़ो समझण वारा, अम्मा के कुराड़ो चवण वारा, मुझे सुने करीम रब पांजे पाक कुरान करीम में फरमायो जॾहिं अब्बो ऐं अम्मा तुंहिंजा कुराड़ा थी वञनि मुझे अल्लाह जे ज़ात फरमायो खबरदार थी जा फला तकुल लहुमा उफ़िन, कॾहिं बि पंहिंजे अबे ऐं अम्मा सां कूद तेज़ साह में या मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कावड़ में जेका तव्हां सां अचे फूक ॾींदा हो अल्लाह फरमायो कॾहिं भी सख्त कलाम अबे अम्मा सां न कजा। वला तनहरहुमा, अबे अम्मा के झिड़क न ॾिजा, अबे अम्मा के तानो न ॾिजा, अबे अम्मा के मेहणो न ॾिजा, ईअं न चइजा कुराड़ी हाणे बस घणो थियो, बाबा हाणे बस घणो थी वियो। रब जे ज़ात फरमायो जॾहिं अबे अम्मा सां ॻाल्हायो पंहिंजे कंध के हेठि निवड़ाए छॾिजो, पंहिंजे अखियुनि के हेठि करे छॾिजो, पंहिंजे आवाज़ के हेठि करे छॾिजो। तव्हांजो आवाज़ तव्हांजे अबे अम्मा जे आवाज़ खां मथे न थिए त मां करीम रब तव्हांजे मथां ईअं रहम कंदुसि जो तव्हांजा गुनाह मींहं जे पाणीअ वांगुरु धोई छॾींदुसि। अबू अम्मा कुराड़ो जंहिं वटां वो खुश नसीबा। याद रखी छॾ केतिरियूं भी इबादतूं कर, केतिरियूं भी रियाज़तूं कर, पर जे अब्बो अम्मा राज़ी नाहे त उन जहिड़ो बदनसीब ॿियो को दुनिया में आहे ई कोन। पर जे अब्बो अम्मा राज़ी उन जहिड़ो खुश नसीब कोई नाहे। नौजवान रमजान जो महीनो आ, अज़ीज़न मन दौलतमंद अमीर जो बचड़ो आ, पीउ गुज़ारे थो वञे, दौलत बेतहाशा हथ अचे थी वञे। जंहिं नौजवान वटि दौलत हूंदी आ ख़बर अथव उन जा दोस्त यार भी घणा थी वेंदा आहिनि। अचे उन नौजवान के शराब जहिड़ी बीमारीअ ते हेरायो, दौलत जे करे उन भी नशे में दौलत जे नशे में मस्त थी करे शराब पीअंदो हुयो। रमजानुल मुबारक जो महीनो आ, शराब पी आयो आ। घर में कुराड़ी अम्मा हिकड़ी भेण बजणियूं रोज़े सां वेठियूं आहिनि। जीअं घर में आयो भेण के हकल करे थो चवे छोकिरी उथी मूंखे पाणी ॾे, बा निहारे चवे थी बेहया तोखे हया नथो अचे, खुद त रोज़ो न रखियो थई, मुझे रोजेदार न्याणीअ खां शराब जे सूरत में पानी घुरी रहियो आ। जीअं मां वेठी हुई मां के जो हीअं हथ हयई उन जे हथ में मुंडी हुई, अमड़ के अख में लगी, उन जे मां जे अख जो तारो निकिरी पियो। जॾहिं अमड़ जे अख जो तारो निकिरी वियो, नशो इन जो जॾहिं ख़त्म थी वियो, पंहिंजे इन गुनाह ते नादिम थियो, अमड़ खां माफ़ियूं घुरी। मां चयसि कॾहिं भी तोखे माफ़ न कंदसि। अमड़ जे साम्हूं छुरी खणी पंहिंजी बाह पाड़ो कटे अमड़ जे आॾो थो रखे। ओ मुंहिंजी जी जल अम्मा, ओ मुंहिंजी मिठड़ी अम्मा, बाह ई न खपे जंहिं बाह साम्हूं चीच साम्हूं तो अमड़ ते हथ खयो आ। लेकिन अमड़ चवे थी मुंहिंजे दिल जो दुख ख़त्म न थियो आ, बचड़ो हज ते थो वञे। जेॾी महिल काबतुल्लाह जो तवाफ करे लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक थो चवे, मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह शरीक लक लब्बैक थो चवे, जवाब थो मिले ला लब्बैक उखरुज हाज़ुर नाही, तुंहिंजो हज कबूल नाहे, निकिरी वञ मुंहिंजे घर मां। हिकिड़ो दफ़ो न ॿियो टियों दफ़ो न, जॾहिं ॾहों हज करण थो वञे इमाम मालिक जहिड़ो जवान भी अचे थो वञे। हज जे मौके ते इमाम मालिक सही आख़िरी रात दुआ थो घुरे मुंहिंजा करीम रब हज कबूल थियो या न थियो। जवाब मिली रहियो आ तमाम हाजिन जो हज कबूल थियो आ, मगर हिकड़े जो हज कबूल न थियो आ। इमाम मालिक सजी रात रोए थो, सॼो ॾींहुं रोए थो, मतां उहो मां हुजां जंहिंजो हज कबूल न थियो आ। रोंदे रोंदे काबतुल्लाह जे सहन में आराम अची थो वञे। जीअं निंड आई अल्लाह जे हुक्म सां फरिश्ता अचनि था, ऐ इमाम मालिक तुंहिंजो त अल्लाह हज कबूल कयो आ, मगर ॿियो शख्स जंहिंजो अल्लाह हज न कबूल कयो आ। इमाम मालिक फरमाइनि था त मां ख्वाब जे ज़रिए
ये फरिश्तन खां पुछां तो उन जी निशानी कहिड़ी आ, मां उन खे ॿुधायां मन तौबह करे। चवनि था मिन्ना जे मक़ाम मां अची रहियो आ, उन जी निशानी इहा हिकिड़ी बाह अथसि ॿी न अथसि। इमाम मालिक ॻोल्हींदे ॻोल्हींदे जेॾी महिल उन शख्स ते वञी पहुतो, खणी जो निहारे त मुसल्ले ते वेठो आ, ज़ारो कतार रोई रहियो आ। सलाम वराए पुछे तो ओ इमाम मालिक कीअं अचण थियो आ? इमाम मालिक निहारे हैरत में पइजी थो वञे, न मुंहिंजी मुलाकात न मुंहिंजो वास्तो हिन खे कंहिं ॿुधायो त मुंहिंजो नालो इमाम मालिक आ। पाण फरमाइनि था ॾे ख़बर, हेॾी महिरबानी बि तुंहिंजे मथां आ, मगर तुंहिंजो हज क़बूल न थियो आ। ख़बर अथई? रोई चवे थो हा यार, हे हिकिड़ो हज नाहे पर ही मुंहिंजो ॾहों हज आ, अल्लाह क़बूल नथो करे। हर दफ़े जवाब थो मिले त निकिरी वञ मुंहिंजे काबे मां। इमाम मालिक रोई थो पुछे ॿुधा उहो कहिड़ो ॾोह कयो अथई जो ॾहों हज तुंहिंजो रब क़बूल नथो करे? ज़ारो कतार रोई हिन बाह ॾे इशारो थो ॾे। सोना इमाम मालिक मुंहिंजी बाह मौजूद नाहे। पाण फरमायो नाहे, सॼी हक़ीक़त करे ॿुधाई त नशे जे सूरत में मूं अमड़ ते हथ खयो हो, हथ में मुंडी हुई, अमड़ जी अख निकिरी पई। उन ॾींहं खां वठी करे तो बहु करे हज करे करे थकजी पियो हां, ॾहों हज आयो हां, हर दफ़े मूंखे जवाब थो मिले निकिरी वञ तुंहिंजो हज क़बूल नाहे। इमाम मालिक फरमायो ॾे ख़बर तुंहिंजी अम्मा किथे आ? चवे तो मुंहिंजी अम्मा बि हिन साल मूंसां हज ते आई आ। इमाम मालिक साईं उन जे अमड़ वटि पहुची करे चवे थो ऐं हिन फ़कीर जी मां आऊं तोॾे मेड़ खणी आयो हां, आऊं तोखे वास्तो थो ॾियां इमाम हसन ऐं हुसैन जो। सुणे हसन ऐं हुसैन जे सदके हिन बच्चे खे मुआफ़ फरमा, न त जहन्नम जो ॿारन बणिजी वेंदो। छा तूं मां चाहीं थी त तुंहिंजो बच्चो जहन्नम जो ॿारन बणिजे? मां दाह करे चयो दुख त इमाम मालिक घणो हुयो, पर अल्लाह जे ज़ात अॼु मुंहिंजे दिल खे मेण करे छॾियो आ। सुहिणी बतूल जे बचड़न जे सदके या अल्लाह मूं पंहिंजे बच्चे खे मुआफ़ कयो, अमड़ मुआफ़ करे बस कयो। उते जो उते उन बचड़े कलमो पढ़ियो वा, उन जो रूह परवाज़ थियो, रब जन्नत जो हक़दार बनाए छॾियो। ऐं नौजवान याद रखजा, हज करी, निमाज़ूं पढ़ी, रोज़ा रखी, पर जेकॾहिं जी जल अमड़ तोखां राज़ी नाहे, जेकॾहिं दिलबर पीर तोखां राज़ी नाहे, ये हज पंहिंजा संभाले रखजा, ये निमाज़ूं पंहिंजूं संभाले रखजा, खैरातूं संभाले रखजा। मुंहिंजे रब खे कंहिं बि शइ जी ज़रूरत कान्हे का। अल्लाह जो हबीब फरमाए थो अल्लाह उन खां राज़ी थींदो आहे जंहिंखां अबो ऐं अम्मा राज़ी हूंदो आहे। छो त मुंहिंजे बेनियाज़ रब पैदा करण वारी अल्लाह जी ज़ात आ। मुंहिंजे बेनियाज़ रब पाणीअ जे लोथड़े मां इंसान तो असांखे बनायो आ, मगर पेट तुंहिंजे मुंहिंजे अमड़ जो इस्तेमाल कयो आ। ज़ुबान ॻाल्हाइण लाइ अल्लाह ॾिनी आ, मगर उन ज़ुबान खे हलाइण अमड़ सेखारियो आ। पेर हलण जे लाइ मुंहिंजे रब ॾिना, लेकिन हिकिड़ो हिकिड़ो कदम हलण जे लाइ अबो पंध कराईंदो आ। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, इहा जी जल मावा जेका पंहिंजे बचड़े खे सेखारींदी आहे त बचड़ा चओ अल्लाह, यानी उन करीम रब जे तो असांखे पैदा कयो आहे, उन करीम रब जो नालो वठण बि सेखारींदी आहे त जी जल अमड़ सेखारींदी आहे। अबे ऐं अम्मा जो अदब जेस ताईं न कंदो, केतरी भी इबादत करे, केतरी भी रियाजत करे, न खुदा वट कबूल आ, न मदीने जे ताजदार वट कबूल आ। पर कहिड़ो भी गुनहगार आ, जेकॾहिं अमड़ राज़ी आ, अबो राज़ी आ, उन जे दिल मां दुआ थी निकरे, इंशाअल्लाह ताला अबे अम्मा जे दुआउनि जे सदके रब बेड़ो जरूर पार करे छॾींदो। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात कुरान करीम जे अंदर अबे अम्मा जे दुआउनि जे लाइ मुंहिंजा दोस्त अज़ीज हुक्म फरमायो आ। अबे अम्मा जे लाइ दुआऊं घुरंदा कयो,
दुआ घुरण जो आसान तरीको नमाज आ। ओ मुझा दोस्त अजीज मुझे करीम रब फरमायो मुझे महबूब मदीने जे ताजदार खे वक़ुर रब्बिरहमुहुमा कमा रब्बयानी सगीरा। ओ मुझा महबूब मुस्तफा जी मुझा करीम रब कायनात के बुधा कायनात जे हर इंसान के बुधा तमा अल्लाह जे जात बाबरकात का जदह भी अब्बे अम्मा जे ला दुआ घुरो त हिन तरीके सा घुरंदा कयो। अब्बे अम्मा जे ला दुआ घुरण जो तरीको मुझो करीम रब पांजे पाक कुरान करीम में सेखारे रहियो आ। कीअं दुआ घुरो अब्बे अम्मा जे ला ये न चओ त मौला मुझे मां के मुआफ कर अल्लाह से मुझे बाबे के मुआफ कर न न मुझो करीम रब तो फरमाए त जदे अब्बे अम्मा जे ला दुआ घुरो त घुरदा कयो रब्बिरहमुहुमा कमा रब्बयानी सगीरा। ओ मुझा करीम रब मुझे अब्बे अम्मा ते इए रहम कर जिए नंढड़े लाकू मूं ते रहम कंदा होया। ऐ मुसलमान जीजल अम्मा ऐं अबो जॾहिं घरों निकिरी अमड़ जे कदमन ते वेही चुमड़ियूं ॾेई दुआ वठी निकिर ॾिस त तुंहिंजा औला कम सवला रब करे थो या नथो करे। दिल बर पीउ जे कदमन ते किरी पओ अब्बे जे कदमन खे चुमियूं ॾेई घर खां निकिर दुआ वठी निकिर याद रखी छॾ अमड़ जे हिक हिक लफ़्ज़ में बरकत हूंदी आ। अब्बे जे हिक हिक लफ्ज़ में बरकत हूंदी आ। ए नौजवान पासो वठी निकरंदा हूं अम्मा कुराड़ी आ बाबो कुराड़ो आ मता को कम चवन पासो वठी निकरी वञो। याद रखजा अब्बे ऐं अम्मा जे मोकिलाइण में जेका करीम रब बरकत रखी आ। हिकड़ी ॻाल्हि ॿुधाए मोटा हज़रत मूसा कलीमुल्लाह अल्लाह जो प्यारो नबी आ कोहे तूर ते करीम रब सां मुलाकात लावींदो आ। जॾहिं हिकड़ो दफ़ो मुलाकात करे मोटंदो आ मुझे बेनियाज रब जो हुक्म थींदो आ ऐ मुझा सोना कलीम जी मुझा करीम रब हाणे जॾहिं वरी कोहे तूर ते अची त ज़मीन ते संभाले संभाले पेर रखजा जबल ते संभाले संभाले पेर रखजा। बेनियाज रब जे दरबार में अर्ज कंदो आ मौला मां त सदाई संभाले पेर रखंदो हां मगर अॼु ख़ास हुक्म थी रहियो आ अल्लाह जे ज़ात जे तरफ खां ऐलान थींदो आ ऐ मुझा सोना मूसा सदाई तू घरों निकरंदो आ तुंहिंजी जीजल अम्मा झोलड़ी खणी दुआ घुरंदी आ मौला मुझे मूसे जी पारत हुजे तू ज़मीन ते कदम रखंदो आ मां अल्लाह मलाइकन खे हुक्म कंदो हां मुझा फरिश्ता तुझे कदमन जे हेठों पंहिंजा पर विछाईंदा हन उन्हनि जे मथां तू चढ़ी ईंदो आ। हाणे जॾहिं तू ईंदे उन खां पहिरीं मां रब तुंहिंजे अमड़ खे घुराए वठंदुसि पोयां तुंहिंजे ला दुआ घुरण वारो केरु कोन हूंदो इन करे पंहिंजा कदम संभाले पो अचजा। ऐ मुसलमान जेकॾहिं अल्लाह जे नबी खे भी अमड़ जे दुआ जी जरूरत आ त छा तो असां खे अमड़ जे दुआ जी जरूरत नाहे। हदीस बुध मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो मन ज़ार क़ब्र वालिदैहि औ अहदुहुमा कुल्ल यौम जुमुअतिन गुफ़िर लहू कुतिब बर्रा। मदीने जे साईं फरमायो जहीं भी शख्स हर जुमे जे ॾींहं ते अबे अमड़ या ॿिन्ही मां कंहिं हिक जे क़ब्र जी रुगी ज़ियारत कई अल्लाह जी ज़ात उन जा गुनाह मुआफ़ करे छॾींदो। जुमे जे ॾींहं अबे या अमड़ जे रुगी क़ब्र जी ज़ियारत करे त अल्लाह ताला उन जा गुनाह मुआफ़ करे छॾे। कुतिब बर्रा न रुगी गुनाह मुआफ़ करे अल्लाह ताला उन जो नालो भी नेकन में लिखराए छॾे। जे रुगी ज़ियारत करण सां क़ब्र जे ज़ियारत करण सां रब गुनाह मुआफ़ करे जे उन क़ब्र ते वेही चार कुल पढ़जन त ॿुधा रब राज़ी थींदो या न थींदो।
जह अम्मड़ या अब्बे जे कबर ते ज़ियारत करण सां रब राज़ी थी पवे, उन अब्बे अम्मा जे कदमन के चुमदासी त रब राज़ी थींदो या कोन थींदो। ऐ मुसलमान, ऐ नौजवान, अब्बे अम्मा जो कदर कर। दुनिया जी हर शे वरी मिली वेंदी आ, पर न की अब्बो मिलंदो न की अम्मा मिलंदी। अब्बे अम्मा सां झेड़ो छाते आ? प्लाट जे टुकरे ते, जगह जे टुकरे ते, जमीन जे वेसन ते। ऐ मुसलमान, इहो जेको कुछ तोखे अॼु इज्जत मुंहिंजे रब ॾिनी आ, इहो सॼो इज्जत जो क्रेडिट तुंहिंजे अब्बे ऐं अम्मा जे तरफ़ थो वञे। अब्बे अम्मा सां प्यार कर, अब्बे अम्मा जी इज्जत कर, अब्बे अम्मा जो अदब कर। घरों निकिर, अम्मड़ खां मोकिलाए निकिर, अब्बे जा कदम चुमी निकिर। जीअं घर में दाख़िल थी, अम्मड़ जे कदमनि ते किरी पओ, अब्बे जे कदमनि ते किरी पओ। ॾिस त मुंहिंजो करीम रब तोखे दुनिया में इज्जत वारो बनाए थो या नथो। मुझा दोस्त अजीज, अल्लाह ताला जे प्यारे महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम के अल्लाह ताला जे जात बाबरकात बचपन में यतीम बनायो। हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम अम्मड़ जीजल जे अञा शिकम मुबारक में हुया। हजरत अब्दुल्लाह के रब जे जात पाण दे घुरायो। 6-7 सालन जा मुझा मदीने जा ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थिया। त न मक्को हुयो न मदीनो हुयो, विच में जबलन जे विच में अल्लाह जे जात जे महबूब जे अम्मड़ के घुराए। मुझा दोस्त अजीज यतीम करे कायनात के बुधायो त मां रब केडो न बेनियाज हां। उन मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ऐलान कयो, अगर मां मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मुसल्ले ते भी नमाज रब जी पढ़ाए रहियो हुजां, हज़ारे मो पुठिया सहाबी नमाज पढ़ंदा हुजन, पर अगर मां मुस्तफा के मुझी अम्मड़ सदड़ो करे त मां मुस्तफा नमाज छडे भी पंहिंजे अम्मड़ के जी चई हलियो। कंहिंखे दर्स मिलियो, चो उम्मत के दर्स मिलियो त भले नमाज में मौजूद हई, अकेलो छा भले पेश इमाम थी नमाज पढ़ाए रहियो हई, पर जे अम्मड़ सॾु करई ओ मुंहिंजा बचड़ा वारो कर हलिया त नमाज छॾे बि अम्मड़ खे जी कर। नमाज कज़ा थींदी, अम्मड़ जो सॾु वरी कज़ा न थींदो। अब्बे अम्मा जो एतरो हक थई मुसलमान, उन अब्बे अम्मा जी इज्जत कर, उन अब्बे अम्मा सां प्यार कर। वञण खां पो त मुंहिंजा दोस्त अजीज ख़त्मा शरीफ ॾियारियूं था, दुआऊं घुरऊं था, अल्हम्दुलिल्लाह इहे बि बरकत वारियूं, पर जॾहिं उहे मौजूद हन उन्हनि जा कदम चुम त ॾिस त मुंहिंजो करीम रब कीअं थो राज़ी थी पवे। अल्लाह के राजी करणो थई त अब्बे अम्मा के राजी कर, अल्लाह के नाराज करणो थई त अब्बे अम्मा के नाराज कर। जह अब्बे अम्मा के राजी कयो, मुझो अल्लाह बि उन सां राजी आ, त मुझो मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम भी उन सां राजी आ। बुधो थे न त अम्मड़ जी दुआ जन्नत जी, बुधो थव या कोन बुधो थव? आहे को हिते अहिड़ो शख्स जेको चवे त मां पंहिंजे अम्मड़ खां कावड़ियल हां? अल्लाह कंदो कोई न हुंदो। या चवे त मां पंहिंजे बाबे खां कावड़ियल हां? याद रखी छॾ, अम्मड़ जे कदमन में जन्नत, अब्बो जन्नत जो दरवाजो, बचड़ो बाहर निकरंदो आ, अम्मा रस्तो निहारींदी आ। जेस ताईं बचड़ो घर न मोचे अब्बे जी दीद दग में हूंदी आ। अब्बो दरड़े दे निहारे, अम्मा दरड़े दे निहारे। ए नौजवान, तू बाहर होटलन ते वेही करे दोस्तन सां कचहरियूं करे, तू पंहिंजी गिला करे, बिन जी गिला करे, जहन्नम जी टिकट खरीद करी, होॾो जन्नत अम्मड़ तुंहिंजे लाइ घर में इंतजार करे रही आ। दुनिया जे दोस्तीअ खे छॾे करे अचे जी जल अम्मड़ जे कदमन में वेही करे, अम्मड़ दे निहारण इबादत, अब्बे सां ॻाल्हाइण इबादत, अब्बे सां खिलण इबादत, अम्मड़ सां मिलण इबादत, हाल अहवाल पुछण त परे जी ॻाल्हि आ। रुगी अम्मड़ ऐं अब्बे दे खिली निहार त मुंहिंजो रब तुंहिंजा दफ़्तर नेकिन सां भराए छॾे। एडी इज्जत अल्लाह जे ज़ात अब्बे ऐं अम्मा खे ॾिनी आ। ऐं अॼु जो नौजवान सॼी दुनिया सां राज़ी आ, कावड़ियल आ त अम्मा सां कावड़ियल आ।
सजी दुनिया सा राजी कावड़ियला त अब्बे सा कावड़ियला। याद रख मुझा नौजवान दोस्त, अब्बे अम्मा सा कावड़ जन्मा तू पंहिंजे दुनिया ऐं आखिरत जो नुक़सान करे रहियो हैं। अब्बे सा प्यार कर, अम्मड़ सा प्यार कर। उन्हनि जी हिकड़ी दुआ तोखे दुनिया आखिरत में उन मकाम ते पहुंचाए छॾींदी जेको सजी दुनिया मिली तोखे मिली न ॾेई सघे। अम्मड़ जी हिकड़ी दुआ तोखे उन मंज़िल ते पहुंचाए छॾींदी। अब्बे जी हिकड़ी दुआ तोखे उन मंज़िल ते पहुंचाए छॾींदी। मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो, अम्मड़ दे हिकड़ो दफ़ो खिली निहारण सां रब मक़बूल हजन जो सवाब अता फरमाईंदो। अब्बे दे हिकड़ो दफ़ो खिली निहारण सां अल्लाह ताला कबूल पियल उमरन जो सवाब अता फरमाईंदो आ। हज भी तुझे घर में, उमरो भी तुझे घर में। चई त हदीस जो हवालो ॾेई हिकड़े शख्स जो अहिड़े जो ज़िक्र कयां जंहिंखे मुझे मदीने जे ताजदार याद फरमाए। जिक्र कयां पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात मदीने तैयबा जे गलीअ में निकरन था। सुनो अबू बकर सिद्दीक भी गद्दा, उमर फारूक भी गद्दा, उस्मान ज़ुन्नूरैन भी गद्दा, अलीउल मुर्तज़ा शेर खुदा भी गद्दा, तलहा भी गद्दा, जुबैर भी गद्दा, बिलाल भी गद्दा, सबा जी जमात गद्दा। मुझे दीन जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम यमन जे मुल्क दे निहारे थधो साह भरियो। सहाबा अर्ज कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यमन दे निहारे मुझा आका करीम थधो साहड़ो प्या भरीन। मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो, यमन जे मुल्क मां मुस्तफा के अल्लाह जे महबूब जी खुशबू अची रही आ। कह फरमायो गालायो, कह फरमायो उन मुझे आका जंहिंजे कदमन जे निशानन के सहाबा न दिसंदा होया, पर मुझे मदीने वारे मीर जा गुलाम कीअं खबर पए त सुहिणा हबीब काॾे विया हन। ज़मीन के सुंघंदा होया, पोइ जंहिं मिट्टीअ मां खुशबू ईंदी हुई सहाबा के पक थींदी हुई त मदीने जा मीर हिन पासे विया हन। जंहिंजे कदमन जे करे ज़मीन मां खुशबू अचे, उन महबूब मुस्तफा जी ज़ात ऐलान करे त मां मुस्तफा के अल्लाह जे महबूब बाने जी खुशबू अची रही आ। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओहो केर खुश नसीबा आयो आ। मुझे आका फरमायो, कदे आयो भी ना है, मक्के कोन आयो आ, मदीने कोन आयो आ, महबूब जे कचहरी में कोन वेठो आ। हुजूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे हथ ते बैयत भी कान कई आ। महबूबन करीमन के ज़ाहिरी इन अखिन सा दीदार भी न कयो आ। सहाबा अर्ज कयो, या रसूल अल्लाह यो केड़ो खुश नसीबा जेको आयो भी नाहे मगर मुझा महबूब उनके याद करे रहिया हन। मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम उन शख्स जा पता पार बुधाया, उन जो रंग बुधायो, उन जो कद बुधायो, उन जो नालो बुधायो, उन जो कबीलो बुधायो। लेकिन फाइनल ते अचा मुझे करीम आका जे खिदमत में अर्ज कयो वयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एडी मेहरबानी इन शख्स ते कीअं थी आ। मुझे करीम आका फरमायो, उन जी अम्मड़ नाबीना सॼो ॾींहुं ॾाचूं चारींदो आ। जेको टाइम मिलंदो आ पंहिंजे जीजल अम्मड़ जे खिदमत में गुज़ारे छॾींदो आ। आका जॾहिं एॾो दीवानो आ, एतरो मस्तानो आ जो महबूब याद प्या कन मदीने अचे छो न तो। मुझे आका फरमायो, न जी अम्मड़ कुराड़ी आ, हुन जी अम्मड़ अखिन खां नाबीना जेडी मल भी अचण वारी कंदो आ। अम्मड़ चवंदी आ त बच्चा उवैस मां अम्मड़ नाबीन के कंहिंजे सहारे छॾियो थो वञी। जी जल अम्मड़ जे करे ईंदो नाहे, वेठो त यमन में हूंदो आ पर उन जी दिल खुदा ऐं मुस्तफा सां गॾु हूंदी। कायनात जे अंदर हजरत उवैस करनी उहो खुश नसीब इंसान आ जेके अम्मड़ जे खिदमत जे सदके में मुझे करीम रब उहो सिलो अता फरमायो जो मदीने जे मीर
हजरत अली मुर्तजा के फरमायो, सोने उमर फारूक के फरमायो त जॾहिं भी उवैस करनी सा मुलाकात थे, हे मां मुस्तफा जो जुब्बो उनके तोहफो दीजो, मां मुस्तफा जा उनके सलाम दीजो, चइजो उनके मां मुस्तफा जो न्यापो दीजो त मुझे उम्मत जे ला दुआ घुरे त अल्लाह मुझे उम्मत के मुआफ़ फरमाए। अज़ीज़ान मन रहमतल लिल आलमीन, जे शफात जे करे अल्लाह जी ज़ात कायनात के जहन्नम का छोटकारो ता फरमाइंदो, वो मुझो महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पांजे गुलाम दीवाने दे न्यापो मोकले रहियो आ, दुनिया के न्यापो मिली रहियो आ। ओ दुनिया वारो, ओ दुनिया वारो, जेको जी जल अमड़ सा हद खां वधीक प्यार कदो आ, खुदा बि उन खां राज़ी थींदो आ त मदीने जो ताजदार भी उन सां राज़ी थींदो आ। प्यार जी हद निहार थोड़ो अगते बुधाई, प्यार जी हद निहार अमड़ के जेडी मल चवे अम्मा मदीने वञा, महबूब जी सिक लगी आ, मां चवे बच्चा मां नाबीन हां, मुखे कंहिंजे सहारे छॾे थो वञी, हिकड़े दफ़े रोई रड़ियूं करे चवे थो, ओ मुंहिंजी जी जल अम्मा मुंहिंजो हां फाटी रहियो आ, अॼु इजाज़त न ॾींदी त मुंहिंजी दिलि फाटी पवंदी, मां मशरूत इजाज़त थी दे, ओ मुझा बचड़ा इजाजत ॾियां थी, वञ जरूर पर जीअं मदीने पहुची महबूब हुजन त दीदार कजा, पर जे महबूब मौजूद न हुजन त इंतजार न कजा, जल्दी मोटी अचजा, मां अमड़ तुझे इंतजार में हूंदसे। हिकड़े मिंट ला सोच मुसलमान, ओ नौजवान, अमड़ के अखियूं ॾेखारण वारा, अमड़ सा कड़ो ॻाल्हाइण वारा, अमड़ सा तकड़ो ॻाल्हाइण वारा, अमड़ के कुराड़ी चवण वारा, मदीने वारे मीर जे दीदार ला थो वञे, अमड़ झले थी वेही थो रहे। इए नाहे त अमड़ हुन जी ईमान वारी नाहे, इए भी नाहे, लेकिन अमड़ चवे थी मां नाबीन हां, अॼु अमड़ इजाजत ॾिनी आ, जीअं पंहिंजे सवारीअ ते सवार थियो आ, हेॾां सवारीअ ते सवार थी करे ज़ारो कतार रोई करे चवे थो, मुंहिंजा आका अॼु जी जल इजाजत ॾिनी आ, मुंहिंजा दिलबर तुंहिंजे दीदार ला थो अचां, होॾां मुंहिंजा दोस्त आशिकनि ते इम्तिहान निहार। अम्मा आयशा सिद्दीका के मुंहिंजे मुस्तफा करीम फरमायो, असां हेॾे या हेॾे कम सां निकिरी था वञूं, जेकॾहिं को देसी परदेसी अचे त पुछा कनि त इतला ॾिजो त महबूब मौजूद न आहिनि, हेॾा सुहिणो दीवानो उवैस मदीने पहुतो आहे, महबूब मदीने में मौजूद न आहे। अंदाज़ो लगाओ न आशिक जो छा हाल हूंदो जॾहिं ख़बर पई त महबूब मौजूद न आहिनि। हिकड़े पासे सरकार जे दीदार जे लाइ हां फाटी रहियो आहे, हिकड़े पासे अमड़ चयो आ, बच्चा उवैस जी मुझी अम्मा अगर महबूब मौजूद न हुजन इंतजार न कजा, मोटी अचजा, देर न तो करे। अम्मा आयशा सिद्दीका दे न्यापड़ो थो मोकले, ओ मोमिनन जी मां महबूब त मौजूद न आहिनि, पर महबूबन जे रहण जी का खटड़ीअ जो रुगी मुखे दीदार करण जी इजाजत मिले, मां दीदार करे वञा। अम्मा आयशा सिद्दीका उन सवालीअ जो सवाल कबूल करे पाण पर्दे सां रही करे मुझे महबूब जे वेहण वारी खटड़ीअ जो दीदार करे हेॾा उवैस वापस रवानो थियो, जीअं मुंहिंजो मदीने जो मीर आयो। अम्मा आयशा के फरमायो, आयशा जी मुंहिंजा आका मदीने जे मीर फरमायो, अॼु असांखे असांजे घर मां रब जे आशिक महबूब जी खुशबू अची रही आहे। तो त अमड़ के कुछ गुण समझो आ, तो त इहो ई समझो त अम्मा पोड़ी थी वे, अम्मा पढ़ियल ई कान्हे का, अम्मा अणपढ़ियल आ, निमाज़ ई कान थी पढ़े, अम्मा सॼो ॾींहुं वेते मेहियूं धोंदी, अम्मा के कलमो पढ़ण कोन थो अचे। बेशक हुन के कुछ भी नथो अचे, पर तुंहिंजी माउ
तुझी अम्मड़ा तुझे मथा उन अम्मड़ जो एतरो ही हक आ जे का आलिमा अम्मड़ हुजे बच्चे जे मथा हक हुजे इए जी जल मां जो तुझे मथा हक आ। ओ मुझा दोस्त अजीज जी जो रड़ियो करे वनी वापस पहुतो मां जे आडो ज़ारो कतार रोई रहियो आ। मां चवे थी उवैस जी मुझी जी जल अम्मा इजाजत दिनी मई त वनी पांजो हिया ठारे आ अञा भी रोई रहियो आ। रोई चवे तो अम्मा इजाजत त ॾिनई पर शर्तड़ो भी रखियो हई त महबूब न हुजन त उते वेही इंतजार न कजा। अम्मा मां मदीने पहुतस महबूब मौजूद न हुया वा अंदर जे दीदार वारी बाह खणी वापस पहुतो हां। मां ना बीना बचड़े दे निहारे सॾो थी करे उवेस हेॾे आ। उवेस वेझो आयो गिराटड़ी पाए चवे थी ओ मुझा करीम रब ओ मुझा करीम रब अज मुझे उवेस जी आस पूरी कान थी आ। मां अम्मड़ जो हुक्म मनी करे महबूब जे दीदार जो इंतजार कोन कयो थई। ओ मुझा मौला उवेस जे मां जी दुआ कबूल कर मदीने वारे मीर जे पाक जुबान मां मुझे बचड़े जी अहिड़ी तारीफ कराए कयामत ताईं मुस्तफा जा दीवाना मुझे बचड़े के याद कंदा रहने। हेॾो जी जल अम्मड़ जे जुबान मां लफ्ज़ निकिरी वया रब्बुल आलमीन कबूल करे वरता। ओॾो मदीने जे ताजदार ऐलान करे छॾियो त ऐ मां मुस्तफा जा सहाबियो उवैस उहो शख्स आ जॾहिं मिलेव उन खां दुआ घुराए जो छो हू एॾो त रब जो प्यारो आ हथड़ा खणंदो आ अञा हथ हेठ कोन कंदो आ रब दुआ अॻे ई कबूल करे छॾी। ए नौजवान जवाब ॾे हिकड़े पासे मदीने वारे मीर जे दीदार जो मामलो आ हिकड़े पासे जी जल अम्मड़ जो हुक्म आ। बुधा जे जी जल अम्मड़ जे हुक्म के लबैक चई करे महबूब मदीने वारे मीर जे दीदार जे ला न तरसियो खुदा ऐं मुस्तफा उन खां राज़ी थियो या नाराज थियो। जवाब ॾियो जवाब दे मुसलमान अखियूं खोल नौजवान अखियूं खोल। अम्मा के कुराड़ो न चो अब्बे के कुराड़ो न चो ये तुझे ला जन्नत जो दरवाजो इहे अब्बो ऐं अम्मा राजी त रब्बो ऐं मदीने जो ताजदार भी राजी उन्हनि के राजी कर। याद रखी छॾ अम्मड़ जे कॾहिं बीमार आ उन जे बीमारीअ में रब जे ज़ात तुंहिंजे ला शिफा रखी आ। अल्लाह तोखे मौक़ो ॾिनो आ। अब्बो जे कॾहिं बीमार आ अल्लाह तोखे मौक़ो ॾिनो आ उन्हनि जी ख़िदमत तूं कर। मुंहिंजो करीम रब तोखे दुनिया आख़िरत में अॾे ई अॾे छॾींदो। अबे अम्मा जो मट दुनिया में आहे अदा जंहिंजी अम्मा नाहे चाची मासीअ जा कदम चुमे जन्नत जे दरवाजे खे चुमी लॻंदी अदा। ऐ मुसलमान नौजवान अब्बे अम्मा जी इज्जत कर अब्बे अम्मा जो अदब कर अब्बे अम्मा सां प्यार कर इंशाअल्लाह ताला मुझो करीम रब कदह भी तोखे मायूस न कंदो। जिंदगी ऐं मौत ॻाल्हाइण हिकिड़ो कलाक आहे मूंखे चाक न है अघारो मोटियो हां नवाब शाह मां दोस्तन सां राबते में हुयुसि पर मुझा बचपन जा दोस्त हन में मालिक ॾिनो मोहम्मद हनीफ इन करे उन्हनि सां बेवफाई करण मुनासिब न समझम। जहिड़ो हाल हुयो हली आयो हां 2-3 मिंट जा ॻाल्हायां थो घणो न ॻाल्हाए सघंदुमि नाराज़ न थीजो। अज़ीज़ाने मन मुझे करीम आका अलैहिस्सलात व सलाम जा गुलाम जिंदगी भी अल्लाह जे तरफ खां तोहफो आ मौत भी अल्लाह जे तरफ खां तोहफो आ। पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो उम्मती दुनिया में हूंदो आ तॾहिं भी मोमिन दुनिया जे ला रहमत हूंदो आ। दुनिया छॾे वेंदो आ तॾहिं भी दुनिया जे ला रहमत बणिजी वेंदो आ। हे मरहूम कौड़ो खान कीरियो दुनिया जवान मरहूम जवान फकीर कीरियो दुनिया छॾे वयो आ। अॼु उन जो चालीहो आ अॼु उन जे बख़्शिश जे दुआ ला गॾु थिया हूं पर जवाब ॾियो हेतिरो रब जो क़ुरान पिया ॿुधऊं दीन जूं ॻाल्हियूं पिया ॿुधऊं अल्लाह पंहिंजा गुनाह माफ़ कंदो या कोन कंदो कंदो न। वञण वारो त वियो हलियो लेकिन मुझे करीम मुस्तफा जे उम्मतीअ जो दुनिया में रहण भी रहमत आ दुनिया मां वञण भी रहमत आ। जीअं दुनिया छॾियईं
कफन वठण वारो कफन वठण वयो उनखे कफन जो सवाब, गुस्ल ॾियारण वारे गुस्ल ॾियारियो उनखे गुस्ल ॾियारण जो सवाब। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कुल्हे कांधी थिया उन्हनि खे कुल्हे कांधी थियण जो सवाब। जन जनाज़े जी निमाज़ पढ़ी उन्हनि खे जनाज़े जे निमाज़ जो सवाब। जन चहल कदमी कराई उन्हनि खे चहल कदमीअ जो सवाब। जन कबर खोटी उन्हनि खे कबर खोटण जो सवाब। जन कबर में अंदर लाहे दफन कयो उन्हनि खे लाहण जो सवाब। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ घर खां निकरण खां वठी करे कबर ताईं पूरे आया जेकी वया उन्हनि खे उन मरण वारे जे सदके रब सवाब ॾिनो या कोन ॾिनो? थोड़ो सोचो, सवाब मिलियो या कोन मिलियो? भले उहो अमीर हुजे या गरीब हुजे, पर जे करे नान मुस्लिमा मदीने वारे मीर जो गुलाम नाहे, भले अरब खरब पति हुजे मरी वेंदो तीली ॾेई साड़े छॾींदसि। मरण खां पोइ बि दुनिया में हो तॾहिं बि गुनाह विरहाए, मरण खां पोइ बि इंसान खे साड़े पंहिंजे मथां गुनाहनि जा अंबार खणी रहियो आहे। मदीने वारे मीर जे कलमे जी बरकत आहे त जेको बि कलमे में अल्लाह जी ज़ात बा बरकात, जेके बि कलमो नसीब कंदो आ उहो दुनिया में हूंदो आ तॾहिं बि